मतलब जो तूं प्यार दैतन खे शराब महादेव खे ज़रूर ॾेई पाण लक्ष्मी ऐं कौस्तभ मणि ते खणी तूं ॾाढो ख़ुदि मतलबी आहीं त तूं पाण खे निर्लेप थो सॾाहीं। वॾी ॻाल्हि त अॼु ताईं कंहिं तोखे सिधो बि कोन कयो आहे। हाणे मूंसां हथ अटकायो अथई सो मां तोखे सराप थो ॾियां त जंहिं राज जी देह पाए तो मूंखे ठॻियो आहे, इहा ई देह पाईंदे तो मूंखे बांदर जे रूप ॾिनो आहे, सो तुंहिंजे कम बि बांदर में ई पवंदो। मूंखे जहिड़ो दुख ॾिनो अथई तहिड़ो साॻियो दुख स्त्रीअ वियोग में तोखे बि सहणो पवंदो। नारद जे इहो सराप भॻवान अंगीकार कयो। तंहिंखां पोइ कृपा निधान प्रभुअ पंहिंजी माया समेटे छॾी। न उते लक्ष्मी रही, न राजकुमारी रही, न उहो राजा जो नगर ई रहियो। मतलब त सभु कुझु गुम थी वियो। तॾहिं नारद जे मन में बि हौसलो में आयो त भॻवान खे वेनती करण लॻो त हे भगत वत्सल, भॻवान मुंहिंजी रक्षा कर, जीअं मुंहिंजे सराप तव्हांखे न लॻे। पर प्रभुअ चयसि त मुंहिंजी इच्छा ईअं ई हुई। वरी नारद चयसि त हे प्रभु, मां जो हेतिरा दुर्वचन तव्हांखे चया, तिन जे पाप कीअं निवृत थींदो? जवाब मिलियुसि त हे मुनि, शिव शंकर जे नालो 1000 दफ़ा सिमर कर त तुंहिंजो हृदय शांति पाईंदो। हे मुनि, जंहिं ते महादेव प्रसन्न नथो थिए सो मूंखे प्राप्त करे नथो सघे। नारद खे अहिड़ीअ तरह सम्झाए विष्णु अंतर ध्यान थी वियो ऐं नारद हरिअ जा गुण ॻाईंदो ब्रह्मलोक ॾे रवानो थी वियो। रस्ते में शिव जे गणनि नारद खे प्रसन्न चिकित्सा में वेंदे ॾिठो। तॾहिं हू मुनीअ जे चरणनि ते किरी पिया ऐं चवण लॻा त हे दयालु, असीं ब्रह्म कीन आहियूं पर शिव जा गण आहियूं। हाणे ॿुधायो त तव्हां जेको सराप ॾिनो आहे तंहिंखां मुक्ति कीअं थींदो? तॾहिं नारद मुनीअ चयसि त तव्हां ॿई महा तेजस्वी राक्षस थींदव ऐं पंहिंजे बल सां सॼी विश्व जीतींदव। भॻवान जॾहिं मनुष्य अवतार हारींदो तॾहिं युद्ध में उन जे हथां तव्हांजो मौत थींदो, पोइ वरी कोई जन्म न वठंदव। एतिरो ॿुधी ॿई प्रणाम करे उतां हलिया ऐं समय पाए राक्षस जी जूण पाताऊं। हिकु कल्प में भॻवान उन्हनि लाइ अवतार वरितो हो। जीअं भॻवान जूं लीलाऊं बेअंत आहिनि, तीअं उन जी कथा बि बेअंत आहे। ॾिसो, प्रभुअ जे माया नारद जहिड़े ज्ञानीअ खे बि भुलाए छॾियो। हे गिरी नंदनी, भॻवान जे अवतार वठण जो ॿियो बि हिकु सबबु ॿुध। जंहिं करे अजन्म्या अगुण ऐं अनूप ब्रह्म अयोध्या जे राजा थियो, उहो भॻवान जो तो ऐं मूं मुनि वंश में भाव समेत वन में घुमंदे ॾिठो। जंहिंजे चरणनि ॾिसी हे भवानी, तूं सतीअ जे देह में भवानी थी वेई हुई। हाणे उहा कथा थो ॿुधायां। मुनि यज्ञ वकल चवण लॻो त हे भारद्वाज, शिव जी ॻाल्हि ॿुधी पार्वती लॻी थी मुश्कण लॻी। तॾहिं शंकर वरी हिन तरह कथा शुरू कई।
स्वयंभू मनुअ ऐं संदसि स्त्रीअ सती रूपा खां हीअ मनुष्य सृष्टि उत्पत थी। उन मां राजा उतानपाद नाले पुत्र उत्पत थियो जंहिंखे जगत विख्यात ध्रुव भगत पुत्र ॼाओ। उन जे नंढे पुट जो नालो प्रियव्रत हो ऐं कन्या जो नालो देहूती हो, जो कदम मुनीअ जी प्यारी स्त्री हुई। देहूतीअ जे गर्भ मां श्री कल्पदेव अवतार वरितो। उन कपलदेव साख्य शास्त्र जो वर्णन कयो आहे। उन मनुअ घणे वक़्त ताईं पृथ्वीअ ते राज कयो। हिकिड़े ॾींहुं पुरु आयुसि त अफ़सोस मुंहिंजे हीरे जहिड़ो अमोलक जन्म हरि भक्तीअ बिना ईअं वञी रहियो आहे। सो यकदम राज जे कारोबार पुत्र खे सौंपे पाण स्त्रीअ समेत वैरागी थियो ऐं अची नेम शारणीअ नाले तीर्थ में पहुतो। उते घणा सिद्ध मुनि ऐं ज्ञानी खेसि धर्म वीर राज ऋषि ज्ञानी वटसि आया ऐं अनेक तीर्थ कथाउनि में राजा राणी ॿई 12 अखरनि वारो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय घणे प्रेम सां जपण लॻा। उन्हनि जे मन जी इहा अभिलाषा हुई त जंहिं पार ब्रह्म परमात्मा जे ध्यान ऋषि मुनि जति जोगी ऐं ब्रह्म ज्ञानी कनि था, उन्हनि अखंड अनहद आद अंत खां रहित रहिजे तमो सतो टिगणी गुणी खां परे पार ब्रह्म परमेश्वर जे दर्शन कनि। इन्हीअ उमेद में उन्हनि खे फ़क़ति जल आहार ते तपस्या कंदे 6000 वर्ष गुज़री विया। ॿिन्ही जा शरीर बिल्कुलु ॾुबरा थी विया। इते आकाशवाणी थी त जंहिं वर घुरण लाइ चयुनि। मनु ऐं संदसि स्त्रीअ तॾहिं प्रसन्न थी चवण लॻा त हे शेवकनि जा कल्प वृक्ष, हे भक्तनि जा हितकारी कामदेव रूप, जेकॾहिं तव्हीं सचपच असां ते प्रसन्न आहियो त असांखे इहो वरदान ॾियो जो स्वरूप शिव जे मन में राति ॾींहुं अटल रहे थो, उहो स्वरूप असां बि ॾिसी राति ॾिसूं। राजा ऐं राणीअ जा इहे प्रेम भल पुलाव ॿुधी भगत वसल भॻवान प्रगट थियो, जंहिंजे शोभा जो छा वर्णन कयो। भजन राग पहाड़ी। चंड खां वाधारो चांदनी ऐं मुंहुं संदसि महबाब हो। नीलो बदन नीली मणि बादल जीअं बेताब हो। ॾंद मोतियुनि जे मिसल ऐं वार वाशिंग जियां मुकुट मस्तक ते मथां जारी अखियुनि मां आब हो। चंदन जो ठाठो चंदो तंहिं तिलक तारूअ ते ॾिठो। हथ में धनुष ऐं बाण हो, तीरनि में तिजलो तार हो। पहिरें पीतांबर गिछीअ में हार गिरहनि जे मथां हो में त दर्शन थो करे, पर ख़ल्क़ ख़ातिर ख़ाब। भगवान जे सुंदर शोभा अॻियां करोड़ कामदेव भी फिका थियण लॻा। पेट ते
टे रेखाऊं त्रिलबी हुयसि। संदसि खबे पासे आदि शक्ति सती सीता शोभामान हुई। राजा ऐं राणी नेत्रन जे पलटण ऐं बूटण बंद करे टिक टिकी लगाए अखियुनि जूं पलकूं रोके परमात्मा जे साक्षात दर्शन करण लगा। पर द्रुपदी कान थियनि ख़ुशीअ जे खुमार में सुध बुध विसाए वेही रहिया ऐं भगवान जा चरण पकड़े काठ मिसल किरी पिया ऐं हिन तरह उस्तति करण लगा। भजन राग पहाड़ी नीह जो नेभत वजाइण वास्ते आयो हरी। भीड़ भक्तन जी हटाइण वास्ते आयो हरी। विच सभा में द्रौपदी जा दुष्ट के लटा अखर कहानी को तॾहिं वस्त्र जे वधाइण वास्ते आयो हरी। हरनाकश प्रहलाद जे लाइ कृपल हो खंबो तंहिंखे छातीअ सां लॻाए वास्ते आयो हरी। नामे भगत जी नंढी जिभ नंढड़ी झूपड़ी लदंदी ॾिठी पाण ॾाढो थी बणाए आयो हरी। सोने खे मस्त संग में होत बुझाए ॾिसी नाई बणजी तेल लाइण वास्ते आयो है। भगवान जी इहा वेनती ॿुधी भक्तन जी इहा वेनती ॿुधी भगवान पंहिंजे कमल समान हथ उन्हनि ते फेरियो ऐं झटि उथारे विहारियो ऐं चयाईंसि त हे भक्तो तव्हां मुंहुं मारियो वर घुरो। मांगियो लिखण जो है तव्हां मुंहुं मांगियो वर घुरो। राजा प्रभुअ जा मधुर वचन ॿुधी हथ जोड़े चवण लॻो त हे भक्तन जा सरताज कृपा निधान दयालु पिता जेकॾहिं तव्हीं सचपच मुते प्रसन्न थिया आहियो त पाण जहिड़ो पुत्र बख़्शियो। भगवान चयसि त तथास्तु जाने ईअं ई थींदो। हे राजा पाण समान मंच किथे मिली न सघंदो तंहिं करे खुदि मां अची तुंहिंजे पुत्र थींदुसि। वरी शत्रुपा खे हथ जोड़े बीठल ॾिसी भगवान चयो त हे देवी तोखे बि जेकी वर घुरणो हुजे सो घुर। राणी शत्रुपा चवण लॻी त हे कृपालु जेकी पति घुरे थो उहो मूंखे बि क़बूल आहे। फ़क़ति ही वधीक थी घुरां त तव्हांजा अनहद भगत हिन संसार में जेके सुख भोगनि था ऐं परलोक में जेका गति थिए थी उहो ई सुख उहा ई गति उहा ई भक्ति उहो ई तव्हांजो चरणनि में स्नेहो उहो ई ज्ञान ध्यान उहा ई रहणी कहणी कृपा करे असांखे ॾियो। भगवान राणीअ खे चयो त जेकी तुंहिंजे मन में आहे सभु कुझु उएं ई थींदो। वरी राजा प्रभुअ जे चरणनि ते मथो टेके चयो त हे कृपालु मुंहिंजी हिकिड़ी बि अभिलाषा आहे। हो श्री कृष्ण राजा प्रभुअ जे चरणनि ते